वॾो आॾी आयो करे सुरहान मिलो जेको नाराज़ हुजे वञी ते सपान मिलो। ईद उल फितर जे पुरमसरत मौके ते पंहिंजे हरदिल अज़ीज़ अॻवाननि साबिक़ चेयरमैन ज़िला कश्मीर कंदाकोट सरदार मीर महबूब अली खान बिजाणी, सूबाई वज़ीर पीपी मीर साहब मीर शबीर अली खान बिजाणी, मीर ज़रियाब अली खान बिजाणी, मीर शिराज अली खान बिजाणी, मीर हैदर अली खान बिजाणी, मीर शाहनवाज अली खान बिजाणी के एडवांस ईद मुबारक पेश कयूं था। संदन जी बेहतर सेहत, जिगी जमार ऐं ज़िंदगी जे हर मोड़ ते कामयाबियुनि लाइ दिलि सां दुआ घुरूं आहियूं। पारा मुखी नानक राम गे गुदामी एसोसिएशन हिंदू पंचायत करमपुर।